अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। पिंकी बाजी, मां तव्हांजी ॾाढी तारीफ़ ॿुधी आहे। हा बिल्कुलु ज़ाहिरा, मां ई बि हिते कमु कयां पई, हिन इलाइक़े में मशहूरु मां ई आहियां। बिल्कुलु, त मूंखे न हीअ ॾिसो मुंहिंजा वार केॾा रफली थी विया आहिनि। मां चाहियां थी त सुठो कट वठां ऐं डाई बि को मां सुठो वठां। ही कहिड़ो पंहिंजे वारनि जो हाल कयो आहे, ॼण बम फाटी पिया वारनि में, कहिड़ी ब्यूटिशियन वटि वई ईअं? बसि पिंकी बाजी, मां इहो ई सोचां पई त हाणे हिन जो छा कजे, प्लीज़ तव्हां कुझु सेटिंग करे। एक्चुअली तव्हां ख़बर न आहे त पिंकी त जेको थाईलैंड मां कोर्स कयो ब्यूटिशियन जो। हा, अॼु खां 20 साल पहिरियां, पर मां लॻा तव्हांखे नंढी थी। माशाल्लाह। हा, मां 16 सालनि जी हुयसि त मां ॿाहिरि वई हुयसि। वेरी गुड। हा, पर हाणे कुझु कयो हिननि जो प्लीज़। हाणे हिननि जो पहिरियां रिपोर्टिंग थींदो, रिपोर्टिंग करे पोइ हिननि जो जेको आहे स्टिचिंग थींदी। हे टोटल तव्हांजो बिल जेको आहे थींदो तक़रीबन 36,000 रुपया। 36,000? 36,000? ओ यस। मूंखे कुझु डिस्काउंट खपे। ही बिल्कुलु डिस्काउंट करे त मां हाणे चयो त तव्हां आर्टिस्ट आहियो, हेॾा फेमस आर्टिस्ट आहियो, मूं वटि तक़रीबन आर्टिस्ट ईंदा आहिनि। ऐं मां ॻाल्हि ॿुधायां, उन ॾींहुं शबीरा चइना मूं वटि आई पंहिंजी हेयर स्टाइल ऐं फेशियल कराइण जे लाइ, त मूं शबीरा खे चयो त तव्हांजो मुंहुं जेको आहे इन जे हिसाब सां तक़रीबन तव्हांजे फेशियल जा थींदा 5,000 रुपया। हा, माशाल्लाह मुंहुं वॾो हुयो न, ऐं मूंखे लेथड़ियूं पाए करे फेशियल करणो पियो पए। हा, ऐं सॼो पंहिंजा जेके बि मुंहिंजूं क्रीमियूं वग़ैरह हुयूं सभु मां तगारी में ठाहियूं, लापी वांगुरु बिल्कुलु। चूनो बि हुन में मिक्स कयो। ॾिसो, हर फेस जे हिसाब सां मां सामान मटीरियल यूज़। फेशियल में चूनो यूज़ कंदा? न, मतिलबु ॾिसो न, फेस आहे, स्किन आहे, हर माण्हू जी पंहिंजी स्किन टोन आहे, ऐं एॾी ग्लो अची वियसि, तव्हां यकीन कयो त रिकॉर्डिंग ते बि हुनजो मेकअप न करायो, त तव्हां शायदि पिंकी जे पार्लर तां थी आया हो, उन जे करे अञा ताईं। अच्छा, त मुंहिंजे फेशियल में तव्हां छा यूज़ कंदव? चूनो? ऐं यकीन कयो, जेॾी महिल मूं वटि आई न त मूं न सम्झो त इहा आर्टिस्ट आहे। मां पुछियोमांसि तव्हां छा बार्डर जो कमु कंदा आहियो? हा, ॿुधायो त तव्हां रोड ठाहींदा आहियो, तव्हां छा कंदा आहियो? चई त मां एक्टर आहियां। अच्छा, त बसि हाणे मां इहो ई चाहींदमि त ख़ैर उहो हुननि जो पंहिंजो आहे, पर मुंहिंजो मूंखे कुझु तव्हां माना डिस्काउंट बि कयो। ऐं चूनो वग़ैरह त प्लीज़ न, तव्हां ते चूनो यूज़ न थींदो, तव्हां ते थोरो सिमट लॻंदो, हितां थोरा आहिनि स्क्रैच आहिनि। मां तमामु सुठी मतिलबु ब्यूटिशियन आहियां, मूंखे त ख़बर आहे, मां त मूंखां त दुनिया टिप्स वठंदी आहे। सिमेंट हणंदो हिते ई? वाकई सॼी राति गूगल ते मां सर्च कंदी रहंदी आहियां त जेको आहे टिप्स कंहिंखे कहिड़ा ॿुधायां, कंहिंखे कहिड़ा ॿुधायां। हाणे ॾिसो, वाङण जो बुर्तो माण्हू खाईंदो आहे शौक़ सां। अगरि तव्हां वाङण जे बुर्ते जो लेप ॾींदो चेहरे ते, छा ग्लो ईंदी, मां तव्हांखे छा ॿुधायां। ऐं तव्हांखे का ब्यूटिशियन ॿुधाईंदी न, उन्हनि खे ख़बर ई न आहे। तक़रीबन हिते जाहिल कोन्हे वेठियूं आहिनि जोहर में। पर मूंखे तव्हां माशाल्लाह सम्झदार लॻो था, त नॉलेज वॾी आहे तव्हांखे। वॾी नॉलेज आहे। सीमेंट, चूनो ऐं ही शयूं, वेरी गुड। अच्छा, अॻिते कटिंग जे हवाले सां कुझु ॿुधायो त कस्टमर सां छा छा कंदो, मां पोइ तव्हांखां ट्रीटमेंट वठंदमि। ऐं ॾिसो, मां हुनजी फिज़ा जी जेको आहे कटिंग कई, ठीकु आहे। फिज़ा मलिक पंहिंजी फिज़ा मलिक, हा, 11 ॿार पाण सां खणी आई। तव्हां ॾिसो, पार्लर में अचण जेको डिसिप्लिन हूंदो आहे, ठीकु आहे न, यू नो, पार्लर में जॾहिं माण्हू अचे त सिर्फ़ु क्लाइंट अलावा आहे, मूं वटि ॿाहिरि लिखियो पियो आहे, पिंकी ब्यूटी पार्लर, बच्चो ना अलाओ, ठीकु है। हा, त पोइ बि उहो 11 ॿार वठी आई। हाणे ॾिसो, मां ॿारनि ॾे ध्यानु कयां, पंहिंजे मटीरियल खे ॾिसां, ऐं मां हुनजो हेयर कट पई कयां। हाणे यकीन कयो, जॾहिं मां हुनजो हेयर कट पई कयां त ॿार मूंखे डिस्टर्ब पिया कनि। को हेॾा सामान में हथु विझे, को होॾा सामान में हथु विझे। हाणे हुन सीज़र मुंहिंजे हथ में, हुनखे अहिड़ो कट अची वियो, मां हुनजो अॻियां पफ पई सेट कयां न, त हाणे हुनखे ठोड़ कराइणी पई, त चतो लही वियो। ॾिसो, इहो मुंहिंजी त ग़लती न आहे न, जॾहिं लिखियलु आहे ॿार न हलो, ॿार डिस्टर्ब कंदा आहिनि। हा, त चतो लही वियो, ॿियो को हल ई न हुयो। ऐं हुन टाइम ते त मूंखे का विग बि अवेलेबल न हुई, त तव्हांखे मां हुनखे पारायां। ठीकु, तव्हां बिल्कुलु सही था चओ, ऐं मूंखे लॻे थो त मूंखे माशाल्लाह सां तमामु सुठी, मां ज़रूरु ट्रीटमेंट तव्हांखां वठंदमि। ऐं मां त जेको आहे हर मसइले जो मूं वटि हल आहे। जेकॾहिं चप थुल्हो आहे, हुनखे सनो कंदसि, ठीकु आहे। हाणे बख़्तावर आई, हुनजो प्रॉब्लम हुयो, लिपस्टिक हणे पई एॾी अवर, मां रंधो हुयोमांसि। हा, रंधो हुयोमांसि। सही। हाणे हू बिल्कुलु लेवल में आहे, तॾहिं त मां मशहूरु आहियां पिंकी ब्यूटिशियन।
थैंक यू ब्यूटिशियन मां बि तव्हांजे ॾिसो मुंहिंजो डाय तव्हांखे केॾो वणे थो तमामु बहितरीन तमामु ॾिसो न गुड ऐं कट बि ॾाढो हलो आहे तव्हांजो हा मां धाबे जी वई हुयसि ज़ाकिर शेख वटि हा ज़ाकिर शेख त असांजो माशाल्लाह सिंध जो तमामु प्यारो ब्यूटिशियन मुंहिंजो फेवरेट ब्यूटिशियन आहे हा मां हुन वटि वई हुयसि हुन खां ई डाय करायो ऐं जेको आहे कट बि करायो अदी पिंकी मां इहो सोचां पई त तव्हांजो माशाल्लाह पार्लर ऐं जेकी तव्हां पंहिंजूं ख़ासियतूं ॿुधायूं आहिनि तव्हां ई वार गुम करे था छॾियो ऐं कटिंग अहिड़ी भली करे था छॾियो त मां इहो सोचां पई त मां नेक्स्ट ईंदमि पर फ़िलहाल मां आदा ज़ाकिर शेख ॾेई वञा थी त उन खां भलो मूंखे ॿियो केर बि न लॻंदो उधार कराईंदीअसि मां वटि उधार न आहे हा बसि उहो मुंहिंजो पंहिंजो आहे मां उधार करायां या उन खां कुझु बि आहे पर मां इनशाला नेक्स्ट तव्हां ॾे ज़रूरु ईंदमि ऐं तव्हां Is your wish, is your wish. थैंक यू सो मच थैंक यू सो मच You go. ॿाहिरि ई साड़ियानि सेटिस्फाई न थियूं थियनि पार्लर ई नथो हलण मां वञा त वञा काॾे कंहिंजी ठोड़ थी वञे मूंखे रुबोडिंग थी कयां त वार सड़ी था वञनि कंहिंजो छा थो थी वञे मां बि सिखां थी जेका ट्रेनिंग कयां पई उहा कयां पई हुन ते नवीद ते उहो त ठोड़ो थी वियो बाए ॼास कुझु बि न बचो